मलीर खां ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं, जिते शाह लतीफ़ वारे इलाइक़े में फायरिंग जे नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। गोलियूं लॻण सबबि 40 वरियनि जो बहादुर मारिजी वियो आहे, जंहिं जे मड़ खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त वाक़े ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आया आहिनि। क़ौमी शाहराह ते धरणो भायो वियो आहे। मलीर खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। शाह लतीफ़ वारे इलाइक़े में फायरिंग जे नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। गोलियूं लॻण सबबि 40 वरियनि जो बहादुर मारिजी वियो आहे, जंहिं जे मड़ खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। वाक़े ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आया आहिनि, जॾहिं त क़ौमी शाहराह ते धरणो हंयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त शाह लतीफ़ पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई न पई करे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर वहीद मुराद सियाल। जी वहीद, छा तफ़सील आहिनि? जी, असां तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं त हीउ शाह लतीफ़ थाणे जी हद आहे। शाह लतीफ़ टाउन जो हीउ इलाइक़ो आहे, जिते फुर मज़ाहिमत ते हिकु ड्राइवर 40 साला बहादुर मारिजी वियो आहे। इलाइक़े वासियुनि बदअमन जे ख़िलाफ़ मेन नेशनल हाईवे ते चोकुंडी कब्रिस्तान साम्हूं मेन नेशनल हाईवे ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो आहे। टायर साड़िया आहिनि, रोड ते रुकावटूं विधियूं आहिनि, हज़ारे गाॾियूं बीहजी वियूं आहिनि। हीउ नेशनल हाईवे जो ठट्टो कराची सां मुख्य शाहराह आहे, जिथे 1 कलाक खां धाणे सबबि ट्रैफिक मुकमल तौर ते बंदि थी वई आहे, जिते एम्बुलेंस बि फाथल आहिनि। इलाइक़े वासियुनि जो मुतालबो आहे त शाह लतीफ़ पुलिस चोरनि सां ॿिट बणियल आहे। केतिरा ई दफ़ा हिते माण्हू जेका सो फुरिजी विया आहिनि, केतिरनि ई घरनि में धाड़ा लॻी चुका आहिनि ऐं असां एहतजाज कया आहिनि, पर शाह लतीफ़ पुलिस हिकु बि नथी ॿुधे। 3 खां वधीक इंसानी ज़िंदगी 1 महीने जे अंदरि ज़ाया थी चुकियूं आहिनि, पर शाह लतीफ़ पुलिस जेको आहे हिकु बि कातिल खे, हिकु बि फौरू खे गिरफ़्तार करण में नाकाम वई आहे। इलाइक़े वासियुनि इहो मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते थाणे जे पूरे अमले खे जेको आहे सो मुअतल कयो वञे ऐं उन्हनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खां इन्वेस्टिगेशन कई वञे त इलाइक़े में जेको आहे सो केतिरा फौरू आहिनि ऐं केतिरा धाड़ेल आहिनि, जिन्हनि हिते इंसानी ज़िंदगियूं ज़ाया कयूं आहिनि, माण्हुनि खे जानी ऐं माली नुक़सान पहुचायो आहे। हिननि KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे एहतजाजनि जो मुतालबो कयो आहे IG सिंध खां, वज़ीर सिंध खां, त जेसीं ताईं बहादुर समेत जेके बि शाह लतीफ़ टाउन में जेके वारदातूं थियूं आहिनि, उन्हनि वारदातुनि मुल्क जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो वेंदो त हीउ नेशनल हाईवे कंहिं बि सूरत में न खोलियो वेंदो। हिते इंतिज़ामिया हुननि सां ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं इंतिज़ामिया खे जेको आहे सो मुज़ाहिरनि मुकमल तौर ते जवाबु ॾेई छॾियो आहे। हिते ऑयल टैंकर्स एसोसिएशन बि आहे, हिते डंपर एसोसिएशन बि आहे ऐं इलाइक़े वासी मार्केट्स जा अॻवान बि आहिनि, हिते शहरी बि आहिनि। वॾे अंग में हिते हज़ारनि जी तादाद में हिन वक़्तु जेको आहे हिते माण्हू मौजूदु आहिनि ऐं अव्हांखे असां इहो ॿुधाईंदा हलूं त एहतजाज करे क़ाइदाबाद खां गुलशन जी जेको अच वञ आहे, हितां सॼे मुल्क जी आमदो रफ़्त आहे। पाकिस्तान स्टील मिल जो रस्तो आहे, पोर्ट कासिम जो रस्तो आहे, हीउ इंडस्ट्रियल एरिया जो सॼो जेको रस्तो आहे, ठट्टो बदीन हैदराबाद सॼे पाकिस्तान सां मिलाईंदड़ शाहराह आहे, उहा 1 कलाक खां मुकमल तौर ते बंदि पियल आहे। पर पुलिस हिन वक़्तु ताईं मुज़ाहिरनि सां ॻाल्हियुनि करण में मुकमल तौर ते नाकाम वई आहे। हिननि जो मुतालबो आहे त IG सिंध फौरी तौर ते सॼे पुलिस स्टेशन खे मुअतल करे, उन्हनि खे गिरफ़्तार करे, उन्हनि खे इन्वेस्टिगेशन करे त फौरन धाड़नि ऐं क़त्लनि में केरु मुलविस आहे। हिननि KTN न्यूज़ सां इहो ॻाल्हाईंदे वधीक इहो चयो आहे त ड्राइवर, शहरी, डॉक्टर्स, इंजीनियर समेत जेके बि शाह लतीफ़ इलाइक़े माण्हू हिते रहंदड़ आहिनि, जेके कारोबार कंदड़ आहिनि, मज़दूर आहिनि, सभु जेको आहे सो हिते बदअमन जो शिकार आहिनि। माण्हुनि जी इंसानी ज़िंदगी ज़ाया थी चुकियूं आहिनि। हिननि फौरी तौर ते मुतालबो कयो आहे त उन्हनि कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे, तॾहिं असां रस्तो खोलींदासीं। हिन वक़्तु शाहराह मुकमल तौर ते बंदि आहे, हज़ारे गाॾियूं बीहजी वियूं आहिनि, एम्बुलेंस जा बि रस्ता बंदि आहिनि। टायरनि खे बाहियूं ॾेई मुख़्तलिफ़ रुकावटूं विझी हे मुख्य चौकड़ी कब्रिस्तान साम्हूं मेन नेशनल हाईवे अञा ताईं बंदि आहे। पर इंतिज़ामिया पारां न डिप्टी कमिश्नर हिते पहुतल आहे, न मुख़्तियार कार हिते पहुतल आहे, न हितां खां जेके चूंडियल MP आहे राजा रज़ाक ऐं जेका MNA आहे जाम अब्दुल करीम समेत को बि हिते चूंडियल नुमाइंदो हिन वक़्तु हिते ज़ाहिर न आहे। उन करे इहो मुतालबो करे रहिया आहिनि तव्हांजा शहरी ऐं एहतजाज कंदड़ त सिंध हुकूमत जो को नुमाइंदो पहुचे। डिप्टी कमिश्नर जो मुतालबो करे रहिया आहिनि, SSP अरफान बहादुर जो मुतालबो करे रहिया आहिनि, IG सिंध ऐं DIG जो उहो मुतालबो करे रहिया आहिनि। उहे चवनि असांखे हिते इहा गारंटी ॾियनि त जेके फौरन क़त्लनि में ऐं ॿियनि ॾोही वारदातुनि में जवाबदार मुलविस आहिनि, उन्हनि खे गिरफ़्तार कंदा, तॾहिं असां धरणो ख़तमु कंदासीं। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी। नासिम मलीर खां वहीद मुराद सियाल तफ़सील न आहिनि।